थरकुल एरिया वारे तालके इस्लाम कोट में सिंध डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां जगसा इदारे जी सहकार सां यूसी गिरानशो जो ॻोठ गोड़ाणो में 250 ग़रीब बेसहारा ख़ानदाननि में 1 महीने जा राशन बैग विरहाया विया ऐं 50 बेरोज़गार नौजवान औरतुनि में सिलाई मशीनूं, 15 बेरोज़गार नौजवाननि में पंहिंजे सहारे कारोबार करण जी मद में 10,000 फी नौजवान जे हिसाब सां रोक रक़म पिणु विरहाई वई। तक़रीब ॻोठ गोड़ाणो में थी जिते एसडीओ डायरेक्टर नई बोड़ो चेयरमैन मुनीर अहमद बोड़ो ज़िले मैनेजर राहिब मीरानी ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त हू अहिड़ा फलाई प्रोग्राम थर जे इलाइक़नि समेत सिंध जे 6 ज़िलनि ऐं पंजाब जे हिक ज़िले में करे रहिया आहिनि। थर में उन्हनि जी तंज़ीम पीअण जे पाणी हासिल करण लाइ 10,000 नलका ॾेई चुकी आहे ऐं घणो कमु पाणी ते करे रहिया आहिनि। हाणे असां ज़रई ज़मीन आबाद करण लाइ तजुर्बाती बुनियाद ते 10 ट्यूबवेल पिणु लॻाया आहिनि। ही जिक्सा चैरिटी जे तावन सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। 250 फैमिली खे राशन बैग डिस्ट्रीब्यूट कंदासीं, 50 सिलाई मशीनूं ऐं हिते जो सोलर प्रोजेक्ट बि असां जेको आहे त कंप्लीट कया आहिनि, जंहिंजो अॼु असांजो इफ्तिताह हुयो। असां हिन वक़्तु लाइवलीहुड प्रोजेक्ट्स ऐं वाटर ते कमु कयूं पिया। असांजे जेको इदारो आहे सिंध डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन सिंध जे 7 ज़िलनि में कमु करे पियो, जंहिंमें शिकारपुर आहे, कंदकोट कशमोर आहे, जेकाबाद आहे, थरपारकर आहे, मीरपुर ख़ास आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk